दासिन चक वेझो कार्रवाई दौरान हथियाबंदन के हमले में SHO शहीद थी वियो आहे। तफ़सील ॿुधाइण लाइ लाइन ते आहे निसार जागीरानी। जी निसार। जी बिल्कुल, चक के कच्चे वाले इलाके में महर और जतोई बिरादरी के बिन धुरन में झेड़ो थी पियो। धुरन एक ॿिए मथां जदीद हथियारन से फायरिंग करे ॾिनी। फायरिंग वारे इतला ते शिकारपुर जिले की मुख्तलिफ थानन की पुलिस DSP लसी गुलाम शाह मोहम्मद अली सुमर की अगवानी में फायरिंग वारे हंध पहुंची फायरिंग बंद कराने की कोशिश कई। फायरिंग दौरान बचल भयो थाने जो SHO सोराब ओडो मथे में गोली लगन सबब सख्त जख्मी थी पियो। जख्मी SHO सोराब ओडो के नाजुक हालत में सखर अस्पताल मुंतकिल किया वियो, जिते जख्मन जा सट नसान ते शहीद थी वियो। महर और जतोई धुरन में गुज़िरियल ॾींहं खां आराई बंद वेझो वण वढण तां फायरिंग हलंदड़ आहे। फायरिंग बंद कराइण लाइ पुलिस नफ़री वाक़े वारे हंध पहुती त SHO सोराब ओडो जख्मी थियण बैदि शहीद थी वियो। हिन वक़्तु वधीक पुलिस नफ़री जेका आहे वाक़े वारे हंध तलब कई वई आहे ऐं पुलिस जेका नफ़री आहे उहा रवानी थी वई आहे। जी निसार, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील ॾियण जे लाइ।